तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंदकोट खां रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल ख़ालिक चाचड़। बख्शापुर लॻ बडाणी मां 3 ॾींहं अॻु गुम थी वियल नींगर जे अगवा जी तस्दीक धाड़ेलनि पारां वारसनि ॾांहुं नींगर जी बाज़ियाबी लाइ 2 करोड़ भुंग तलब। असां ग़रीब मिसकिन आहियूं, खाइण लाइ कुझु बि न आहे। धाड़ेलनि खे भुंग ॾियूं। अगवा थी वियल मासूम नींगर जा वारस। तफ़सील मुजिब बख्शापुर लॻे बडाणी थाणे जे हद ॻोठ अली अकबर भुट्टो वासी 7 सालनि जो अहमद अली पुट ख़ालिद हुसैन भुट्टो 3 ॾींहं अॻु गुम थी वियो हो, जंहिंजे वारसनि पारां घणी ॻोल्हा करण जे बावजूदि न मिली सघियो। गुज़िरियल ॾींहुं धाड़ेलनि जो नींगर जे वारसनि ॾांहुं फ़ोन कई वई त नींगर जी बाज़ियाबी लाइ 2 करोड़ रुपया भुंग तलब कयो वियो आहे। उन मौक़े ते अगवा थी वियल नींगर जे वारसनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 3 ॾींहं अॻु गुम थी वियल नींगर अहमद अली पुट ख़ालिद हुसैन भुट्टो गुम थी वियो हो, जंहिंजी ॻोल्हा लाइ मिटनि माइटनि वटि पिणु ॻोल्हा कई वई, मगर नींगर जो ॾस पतो न पइजी सघियो। अहिड़ी इतलाह ते थाणे ते पिणु ॾिनो आहे। अॼु कचे जे धाड़ेल नींगर जे वारसनि ॾांहुं फ़ोन करे चयो त नींगर असां वटि आहे। नींगर जी बाज़ियाबी लाइ 2 करोड़ रुपया भुंग ॾियो। वारसनि वधीक चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, खाइण लाइ कुझु बि न आहे जो धाड़ेलनि खे भुंग ॾियूं। असां IG सिंध, DIG लाड़काणो, SSP कशमोर बशीर अहमद बिरोही खां मुतालबो आहे त फौरी नोटिस वठी मासूम नींगर अहमद अली भुट्टो खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। होॾां नींगर अहमद अली भुट्टो जे घर में कोहराम मची वियो आहे।